गणेश उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। ओम शांति। तव्हांजो ख़ुशियुनि सां जन्म जन्म जो साथ हुजे। तव्हांजी उन्नतीअ जी वाह वाह हर कंहिंजे ज़ुबान ते हुजे। कॾहिं का मुसीबत अचे त गणेश जी तव्हां सां गॾु हुजे। गणेश जी जो नंढो मुंहुं तमामु घणो प्रभावशाली प्रकाशमय दिव्य आभा मंडल खे खणंदी आहे, जंहिंखे सुमुख बि चइबो आहे। जीअं त कन मस्तक अखियुनि जी विशेषता त असां सम्झी, पर अॼु उन जे मुंहं जे बारे में ॼाणंदासीं, जेके शरीर जो महत्वपूर्ण अंग आहे। शरीर में अख ऐं कन कर्म इंद्रियूं बि हूंदे बि कम हिकु ई कंदियूं आहिनि। जीअं सिर्फ़ ॿुधण ऐं ॾिसण, पर मुंहुं हिकु हूंदे बि कम ॿ कंदो आहे। उहो आहे ॻाल्हाइण घणो ऐं खाइण वधीक। ॻाल्हाइण ऐं खाइण ॿई नुक़सान कंदा आहिनि। इन करे स्पिरिचुअलिटी असांखे इहो थी सेखारे त घटि ॻाल्हाइणो, धीरे ॻाल्हाइणो, मिठो ॻाल्हाइणो, मापे तोड़े करे ॻाल्हाइणो, सोचे सम्झी करे ॻाल्हाइणो, ऐं जी ज़रूरत न आहे त न ॻाल्हि। जेतिरो कम इंसान इशारनि सां थो करे सघे ओतिरो सुठो। असांखे मधुर वाणीअ सां बि ॿियनि खे सुख ॾियणो आहे। भावना खे संभालण सां मन संभलजंदो आहे। शब्दनि खे संभालण सां वाणी संभलजंदी आहे। ॻाल्हियूं ऐं व्यवहार सां रिश्ता संभलजंदा आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजे रिश्तनि में शुद्ध भावना ऐं मधुरता आणण था चाहियूं त पोइ वाणीअ में मधुरता आणणु तमामु ज़रूरी आहे। असांखे पंहिंजी वाणीअ खे सुंदर ठाहिणो आहे, जो हर इंसान जे सुञाणप उन जे ॻाल्हाइण जे आधार ते ई त हूंदी आहे। शब्दनि जो वज़न त ॻाल्हाइण वारे जे भावनाउनि ते थोरो आधार रखे। हिकु शब्द मंत्र थींदो आहे त ॿियो तीर कमान। वाणी ही असली इंसान जी सही सुञाणप ॾींदी आहे। महिनत करियूं त धन वधे, सब्र करियूं त कम थिए, मिठो ॻाल्हायूं त सुञाणप ऐं इज़त करियूं त नालो वधे। मिठी वाणीअ जा बोल अनमोल हुजण घुर्जनि। शीतल वाणी न सिर्फ़ पाण खे पर ॿियनि खे बि शीतल ठाहींदी आहे। साॻिया ई बोल लड़ाईअ जो कारण बि थींदा आहिनि त उहे ई आनंद जो अनुभव बि कराईंदा आहिनि। केरु ॻाल्हाईंदो आहे त ईअं लॻंदो आहे ॼण उन जे मुंहं मां गुलनि जी बरसात ई वसे, ऐं केरु ईअं ॻाल्हाईंदो आहे त लॻंदो आहे ॼण कंढा पिया चुभ। इन करे पंहिंजो पाण खां पुछणो आहे त मां कहिड़नि शब्दनि जो यूज़ थी करियां। घणी भेरा ईअं बि थींदो आहे त असां त सुठी भावना सां ॻाल्हाईंदा आहियूं, पर साम्हूं वारो पंहिंजे मन जे मूड या वीचारनि सां ई उन जो मतिलबु कढंदो आहे। इन करे असांखे ॿियनि जी ॻाल्हि मञूं या न, पर हर कंहिंजी ॻाल्हि ॿुधी उनखे मान ज़रूरु ॾियणो आहे, रेस्पेक्ट ॾियणो आहे। कॾहिं कॾहिं असां वधीक जल्दी जजमेंटल थी वेंदा आहियूं ऐं रिएक्ट कंदा आहियूं। हिकु भेरो हिकु युवक पंहिंजे पीउ सां गॾु ट्रेन में सफ़र करे रहियो हो। जीअं त ट्रेन हलण शुरू कयो, हुन ॿाहिरि जा सुंदर सुंदर नज़ारा ॾिसंदे पंहिंजे पीउ सां एक्साइटेड थींदे उन नज़ारनि जो वरी वरी वर्णन करण लॻो ऐं चवण लॻो, बाबा ॿाहिरि ॾिसो न, केतिरा न सुहिणा सुहिणा नज़ारा। ॾिसो ॾिसो ॾिसो, ही नदियूं, पहाड़, रंग बिरंगी गुल केतिरा न सुंदर ॾिसण पिया। कोई बि हुन जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधी करे पीउ त ख़ुशि पियो थिए, पर हुन जे पासे में वेठल ॿिया यात्री हिन जी ॻाल्हियुनि सां इरिटेट पिया थिया। घणे सब्र खां पोइ जॾहिं हुननि खां सहियो न वियो, तॾहिं हुननि ॿार जे पीउ खे चयो त तव्हां हिन जो इलाज छो नथा करायो, कंहिं सुठी डॉक्टर खे छो नथा ॾेखारियो। तंहिं ते हुन जे पीउ जवाबु ॾिनो, असां हींअर ई हॉस्पिटल मां वापसि आया आहियूं, हींअर ई मूं हिन जो इलाज करायो आहे। अॼु ही पहिरियों भेरो हिन दुनिया जा नज़ारा ॾिसण शुरू कया आहिनि। हिन जी अखियुनि जी अॼु जो ही ऑपरेशन सक्सेस थियो आहे। जीअं ई ॿियनि यात्री इहे शब्द था, सभई चुकी विया। ॾिठव, कॾहिं कॾहिं असां बि जीवन जे अंदरि कंहिं ॻाल्हि खे परिस्थिति खे सम्झण खां सवाइ ई रिएक्ट करे छॾींदा आहियूं ऐं जजमेंटल बि थी वेंदा आहियूं। असांखे पंहिंजी वाणीअ ते तमामु घणो अटेंशन ॾियणो आहे। इन 10 ॾींहंनि में ई असां गणपतिअ जी आराधना अर्चना कंदे सुठनि शब्दनि जो उपयोग कंदे ईश्वर जी प्रार्थना कंदे असां ॻाईंदा आहियूं, असांखे सद्बुद्धि ॾियो। जेसि ताईं जियूं तव्हांजो असांजे ज़ुबान ते नालो
हुजे। मन सां तव्हांजो ई सिमरण कंदा रहो। चमको आसमान में चांद तारनि वांगुर, महको फुलवारी में जीअं रंग बिरंगे गुलनि वांगुर। मिठी वाणी सभिनि सां ॻाल्हायो जीअं ज्ञानी योगिन वांगुर। जीवन अमर नाहे प्यारा, पर तूं पंहिंजो नालो अमर करे वंझ पंहिंजी अमर अनमोल वाणीअ सां। अॼु ही असां दृढ़ संकल्प था करियूं त असां वाणीअ जे ज़रिए मधुर, सुखदाई, पॉजिटिव, ज्ञान युक्त ऐं श्रेष्ठ वाणी ही ॻाल्हाईंदासीं। सुभाणे वरी मिलंदासूं हिकु ॿी नई गणेश जी विशेषता सां। जय झूलेलाल एंड ओम शांति।